त इहा ॻाल्हि आम रही आहे त वसे त थर न त बरे बर। उहे भिटूं जेके भिड़भांग इलाइक़नि जो ॾेख ॾींदियूं आहिनि, जिते सुञ वाका पई कंदी आहे, जिते पाणी बदिरां सिर्फ़ु वारी हुजे थी, उन्हनि भिटुनि जे भरनि में पाणी बि मौजूदु आहे। अछड़े थर जो हीअ मुनफ़रद इलाइक़ो जिते पाणी अॼु बि मौजूदु आहे, उन बाबति असांखे वीडियो मोकिली खावड़ी लेखक मीर मोहम्मद निज़ामाणी। अचो त उहा वीडियो अव्हां जी नज़र कचे। नामुमकिन आहे त शयूं निकिरनि, पर ही छो त पुराणो सरस्वती जो पेट आहे, हिते पाणी मौजूदु आहे। माना जे हिकिड़ो ॿ फुट हेठि खोटियूं था त हिकिड़ो कयो त वधीक घणो हेठि वञण जी ज़रूरत कान्हे, पाणी पाणे अची वेंदो। घणो पाणी हेठि करण जी ज़रूरत कान्हे, हिते पाणी ही जो गाह आहे न, हिते पाणी सफ़ा वेचो आहे। ऐं जेकॾहिं कांउ हुजे हा त 2 फुट खोटणो पए हा। सही कांउ माना मीर साहब कांउ बूटो आहे। अच्छा, कांउ जेको हू पाण थींदो आहे, गाह वटि जेको आहे सो मिठो पाणी थो निकिरे। न कांउ वटि मिठो, ड्रेन जो सभु पाणी मिठो आहे। ही ड्रेह जो इलाइक़ो जेको आहे इहो सॼे थो ड्रेह जो इलाइक़ो। ड्रेह मां मुराद आहे त जिथां सरस्वती वहंदी हुई उहा जेका एरिया आहे उनखे ड्रेह था सॾीनि। हाणे तव्हां हे ॾिसो त पाणी साफ़ निकिरे पियो थो। छॾे ॾियो तव्हां साफ़, थोरी देरि छॾियोसि। हा, वाह वाह, पाणी अचे पियो। अची वियो पाणी। मिठो ॾेखारिजो, हिन जो ख़्यालु कजां। हा, ही ॾिसो साईं, ही खुश्क भिटूं आहिनि, थर जे विच में भिटूं आहिनि। ऐं हिननि भिटुनि में ही जेको ड्रेह जो इलाइक़ो आहे, जंहिंखे सरस्वती चवनि था, दरिया हितां वहंदो, उते ही पाणी निकिरे थो पियो। ऐं बसि वापरते न वञे। वाह वाह, ही पाणी निकिरी आयो आहे ऐं ही मिठो बि आहे। ही बिल्कुलु मिठो पाणी आहे ऐं पीअण जे क़ाबिल आहे। जेको थोरी देरि तरसंदो न साईं, हा, 10-15 मिंट छॾींदो, वारी वेही वेंदी, साफ़ मिनरल वाटर वांगुरु पाणी तव्हांखे शीशे वांगुरु अछो मिलंदो। सही। ही हाणे थधो जीअं त फ्रिज में जीअं थधो हूंदो आहे, इन वांगुरु ई थधो आहे। हिन मां ही जेको निकितो आहे पाणी, केॾो कुदरती नेमत आहे। हिनखे साईं तव्हां ही ॾिसो केतिरो पाणी 15 मिंट छॾींदो न, वारी हेठि वेही वेंदी, हा, पोइ शीशे वांगुरु अछो पाणी, अछो पाणी जहिड़ो मिनरल वाटर, मिनरल वाटर खां बि भलो पाणी।